गैर कानूनी फंडिंग केस FIA अगुणे गवर्नर सिंध इमरान इस्माइल ऐं MPA डॉक्टर सीमा ज़िया खे तलब करे वरितो। इमरान इस्माइल खे 15 ऑगस्ट ऐं डॉक्टर सीमा ज़िया खे 12 ऑगस्ट ते घुरायो वियो आहे। निजी बैंक जे ऑफिसर्स खे बि 10 ऑगस्ट ते कराची जी ऑफिस में पहुचण जी हिदायत कई वई। FIA जो चवणु आहे त जांच में FIA गैर कानूनी अकाउंट्स जो पतो लगाए छॾियो आहे। FIA क़ौमी असैम्बली जे अगुणे स्पीकर असद कैसर खे बि तलब करे चुकी आहे। असद कैसर जो इहो चवणो त सबूत मौजूद आहिनि, हर जांच के मुंह ॾियण लाइ तैयार आहियां। गैर कानूनी फंडिंग केस FIA अगुणे गवर्नर सिंध इमरान इस्माइल ऐं MPA डॉक्टर सीमा ज़िया खे तलब करे वरितो। इमरान इस्माइल खे 15 ऑगस्ट ऐं डॉक्टर सीमा ज़िया खे 12 ऑगस्ट ते घुरायो वियो। निजी बैंक जे ऑफिसर्स खे बि 10 ऑगस्ट ते कराची जी ऑफिस में पहुचण जी हिदायत कई वई आहे। FIA जो चवणु आहे त जांच में FIA गैर कानूनी अकाउंट्स जो पतो लगायो आहे। FIA क़ौमी असैम्बली जे अगुणे स्पीकर असद कैसर खे बि इन खां अॻु तलब करे चुकी आहे ऐं असद कैसर जो चवणु आहे त सबूत मौजूद आहिनि, हर जांच खे मुंह ॾियण लाइ तैयार आहियां। उमरकोट जे इलाइक़े